अस्सलाम वालेकुम सिंध वासियो। असां सां हिन वक़्तु साईं नूर मोहम्मद बलोच साहब रिटायर्ड चीफ इंजीनियर एंड चेयरमैन एरसा असां सां मौजूदु आहिनि। साईं जन जो घणो वास्तो रहियो आहे इरीगेशन सिंध जे इरीगेशन सिस्टम सां, ऐं साईं जन खां खे तकलीफ़ ॾिनी त साईं जन खां थोरो असां पुछूं दरियाई सिस्टम बाबति, ऐं जेके ही 6 कैनालनि वारो जेको मसइलो हले पियो त इहे सिंध लाइ केतिरा ख़तरनाक आहिनि ऐं इन्हनि जी हक़ीक़त छा आहे। साईं जन खां थोरो उमिरि जे हवाले सां साईं जन खे तकलीफ़ ॾिनी आहे, ॻाल्हाइण में कुझु इशूज़ आहिनि, पर साईं जन असांखे कुझु गाइड कंदा। साईं सलाम वालेकुम। साईं बलोच साहिबु, अव्हां सां जीअं डिस्कस थियो इहे 6 कैनालनि जे मसइले बाबति, त तव्हां असांखे थोरो गाइड कयो त इहे 6 कैनाल जेके ठहणु वञनि पिया इहे सिंध लाइ केतिरा हाञेकार आहिनि। छा सिंध जो पाणी इन में सां घटिजंदो ऐं सिंध जे माण्हुनि खे या सिंध जी ज़राअत खे को नुक़सानु पुॼंदो इन सां? इहो असांखे तव्हां थोरो गाइड कयो प्लीज़। सही हाणे छा आहे जो क्लाइमेट चेंज जे करे पाणी जी जेका आहे खोट जेका आहे ॾींहों ॾींहुं वधंदी वेंदी, छाजे करे जो ग्लेशियर्स जेके आहिनि से पघरदा रहनि था, मौसमी चेंजियात अचनि थियूं। अॻु में ई असांखे सिंध खे पाणी वक़्त ते वक़्ताए तौरु नथो मिले। ॻाल्हि हूंदी आहे फसल जे पोखण जी वक़्ताए थी, या उनजी जेका कास्ट बि हूंदी आहे वक़्त ते सुठी मिलंदी आहे, पर असां वटि पाणी जेकॾहिं को फ्लड में अचे त उनजो को फ़ाइदो कोन्हे, हथो असांखे ॿोड़ींदो। तंहिंजे करे छा थींदो ईअं जो सिंध जो पाणी इंडस रिवर जो पाणी जेको आहे सो ॿियनि दरियाहनि में वञी सघे थो। बाक़ी पंजाब जा दरिया त असां अॻु में ई वाटर बेसन ट्रीटी में इंडिया खे ॾेई छॾिया आहिनि, ऐं कुझु सो उन्हनि डैम ठाहे छॾिया आहिनि। जेको रावी ऐं सतलज वग़ैरह जेको सेल करे छॾिया जेको आहे उहो पूरो हिंदुस्तान जो आहे, इंडिया जो आहे, ऐं उन डैम ठाहे छॾिया आहिनि। उनमें पाणी त ईंदो कोन्हे। उन डैम जॾहिं भरिजी वेंदा आहिनि या का फ्लड ईंदी आहे, उहा वंस इन 10 years या वंस इन 5-6 years 7 years तरह को पाणी मिलंदो आहे, मगर उहो बि अणमुदाइतो हूंदो। मगर उन में असांखे जेको आहे सो हे पाणी रेगुलर करे वेंदा, रेगुलर खणी वेंदा। हाणे जीअं मिसाल तव्हांखे ॾियां त सिंध मां सिजु कैनाल कढियऊं। सिजु कैनाल तॾहिं कढियो जॾहिं सिजु कैनाल जो वाटर अकार्ड थियो। सिजु कैनाल त हुयो ई कोन, न नालो हुयो, न उते का ज़मीन आबादी हुई। सीजे साईं इहो जेको चश्मा जहलम कैनाल जेको हुयो सीजे कैनाल, ऐं इहो शायदि हुननि इहा ॻाल्हि कई त असां रुगो बोर्ड जे ॾींहंनि में पाणी खणंदासीं, पर हुननि पोइ इरिगेशन कैनाल हुयो, पोइ हुननि 24 कलाक हुनजो जेको आहे उहो हलाए छॾियो, राउंड द ईयर जॾहिं मर्ज़ी पइनि थी तॾहिं पाणी उन मां खणनि था पिया। साईं हीअ जेके 6 कैनाल ठहण वञनि पिया, पोइ छा इहे बि ईअं ई आहे त इन सां सिंध जे पाणी जेका ज़रूरत जो पाणी आहे उहो न मिली सघंदो सिंध खे? उन ते सिंध ते वॾो फ़र्क़ु पवंदो? बिल्कुलु फ़र्क़ु पवंदो, छाकाणि सिंध जो पाणी ट्रिमो ॾे वञे थो, ट्रिमो मां ॿिया वञनि था, पोइ पाणी जेको ट्रिमो जो खुटंदो सो सिंध मां ई खणंदा वरी। अहिड़ी तरह ॿियनि दरियानि में जेको असांजो हिसो आहे, असांजो मंगला में हिसो बि आहे न। मंगला रेज़ कयोसीं, उन में 36% जेका रेज़िंग खां पोइ स्टोरेज जेका थींदी, जेको पाणी इकठो थींदो, उन में असांजो 36% हिसो आहे, ऐं 36% पंजाब अधो अधायूं असां, ऐं बाक़ी 14% उनजो पिशावर जो आहे, ख़ैबर पख्तूनख्वा जो आहे, 12% बलूचिस्तान जो हिसो आहे। उहो पाणी असां ॾे अची नथो सघे। हीउ जेको पाणी हाणे छा था कनि त तौसा बराज वटूं TP लिंक चइबो आहे, तौसा पंजनद लिंक, उहो हलाइनि था। हलाए करे जेतिरो पाणी मौजूदु हूंदो आहे डाउन स्ट्रीम पंजनि में पाणी छॾे ॾियनि था, चवनि था असां सिंध खे पाणी ॾियूं पिया। उहो इन करे छॾनि पिया पाणी, हेॾां पाणी पूरो खणनि था, फुल पंहिंजा TP लिंक मां पाणी फुल खणनि पिया ऐं छॾनि हेठि पिया। वरी पाणी बि पूरो हूंदो आहे, पर छा आहे डाउन स्ट्रीम पंजनि खां वठी उन्हनि जे पंजाब जूं ज़मीनूं आहिनि, उन्हनि जो वाटर टेबल जेको आहे सो किरी पियो आहे, काफ़ी हेठि थी वियो आहे, ट्यूबवेल कमु न पिया कनि। उनजे करे उहे जेके आहिनि उनखे वाटर टेबल खे रेज़ करण लाइ उन्हनि जेको आहे सो इहो वरी नओं हिकिड़ो सोचियो छॾियो आहे, असां सिंध खे पाणी ॾियूं पिया ऐं डाउन स्ट्रीम पंजनि मां। पाणी असांजो ई हूंदो आहे, खणंदा इंडस मां आहिनि, तौसा बराज लिंक पंजनि लिंक आहे, उहो हलाए करे खणंदा आहिनि।
साईं भला 91 वारो जेको पाणी मुआइदो हुयो जेका ट्रीटी हुई उन जे तहत जेको सिंध खे पाणी मिले त पियो उन सिंध खे पाणी मिले ई कोन थो न उन जे तहत पाणी नथो मिले जेका आहे सर उन ते अमल ई न थियो आहे उन ते अमल ई न थियो आहे अमल ई न थियो आहे जी त असां इन जो मतिलबु त रहियूं 2 दफ़ा असां विया आहियूं लॉ डिपार्टमेंट में सर मां पंहिंजे वक़्त जी ॻाल्हि कयां थो मां जॾहिं हुउसि 2 दफ़ा असां लॉ डिपार्टमेंट में विया आहियूं उन्हनि जो ओपिनियन वरितो आहे उन्हनि चयो आहे त पैरा 2 खां अलावा ॿिए कंहिं फार्मूले ते हलणु जी जेका अकाउंट आहे उनजी नेगेशन आहे मतिलबु त उहो ग़लति आहे इहो न कयो वञे इहे लॉ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां असां आइडिया वरितो आहे लिखी मोकिलियो पर हाणे हिते कोई करे कोन साईं मौजूदा जेका नुमाइंदगी आहे सिंध जी इरसा में अवां छा था भायो त उहे पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कनि था इरसा में उहे इन हवाले सां कुझु ॻाल्हाइनि था सिर्फ़ु ॻाल्हाए सघनि था पर अख़बार में त ॾिसो था का मुंहिंजे ख़्याल आहे का आज़ादी कान्हे ख़बर नथी पए असांखे त छा था चवनि छा था चवनि पर्सनली मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे उन्हनि सां हाल अहिवाल वठंदो आहियां मोबाइल ते या टेलीफोन ते उन्हनि खां बाक़ी तव्हां अख़बार में कोन थो अचे का बि रिपोर्ट अहिड़ी ख़ासि उन्हनि जो आइडिया जेको आहे सो कोन थो अचे लिखत में उहे छा था कनि छा नथा कनि छो मां हिकु दफ़ो अब्बास साहब आहे असांजो लिवारी साहब आहे हिते लिवारी नालो आहे पंहिंजो एहसान अली लिवारी उन सां मुंहिंजी ॻाल्हि थी उन खां मां पुछा कई मां पुछा की मां इहे कीअं थियो आहे हाणे सदर साहब जॾहिं सही करे छॾी त पोइ हाणे अच्छा साईं पोइ भला पीपल्स पार्टी जा जेके नुमाइंदा जेके चवनि था